अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां रातो दौर मां ख़बर शेयर कंदा हलूं। रातो सिंध तरक्की पसंद पार्टी तरफ़ां मरकज़ी अगवान शहीद अल्ताफ़ जिस्कानी जहिद कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ज़िले लाड़काने जे सदर अलावरा उमरानी, अख्तर बुलैदी, सदर ईरानी, मौला बख्श ब्रोई, नूर हुसैन कटोर, ख़ालिद बुलैदी, हसन उमरानी ऐं ॿियनि जी अगवानी में तरक्की पसंद हाउस खां प्रेस क्लब रातो दौर ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मदन अगवाननि चयो त एक महीनो पहिरियां टंडो एलिया लॻ तरक्की पसंद पार्टी जे मरकज़ी अगवान अल्ताफ़ जिस्कानी जे मथां हमलो करे खेनि बेगुनाह क़तल कयो वियो हुयो। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त पुलिस कातिलनि जी पुठि भराई कंदे हिन वक़्त ताईं कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे। उन्हनि चयो त उहा पुलिस जी सिधी सही नाअहली आहे ऐं पुलिस इंतिज़ामिया हथ सां माहौल ख़राब करे रही आहे। उन्हनि चितार ॾींदे चयो त शहीद अल्ताफ़ जिस्कानी जा कातिल जल्द खां जल्द गिरफ़्तार कया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।